आगाह कयां खे दादू मां कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि नींगर फोथी वियो आहे। नींगर जमशेद चांडियो नांग जे कखण सबबि दम धणे हवाले कयो आहे। नींगर जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॾुखंदड़ ख़बर आहे दादू जे कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि नींगर फोथी वियो आहे। नींगर जमशेद चांडियो नांग जे कखण सबबि दम धणे हवाले कयो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया दादू जे कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि नींगर फोथी वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया दादू जे कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि नींगर फोथी वियो आहे। नींगर जमशेद चांडियो नांग जे कखण सबबि दम धणी हवाले कयो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया दादू जे कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि नींगर फोथी वियो आहे। राब्तो कयो आहे दादू में तारिक लगारी सां। तारिक आगाह कजो। जी तारिक आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? नींगर नांग जे कखण सबबि फोथी वियो आहे। हेलो तारिक आगाह कजो, कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि नींगर फोथी वियो आहे। जी दादू भरसां कचे जे ॻोठ इस्माइल जा भाण में नांग जे कखण सबबि 7 सालनि जो जमशेद पुट सईद खान चांडियो जेको आहे उहो फोत थी वियो आहे। फोती नींगर जे लाश खे जेको आहे वारसनि पारां सिविल अस्पताल दादू पहुचायो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद जेको नींगर आहे उनजो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। नींगर जे फोत थियण ते वारसनि में रोजराड़ो मची वियो आहे, जॾहिं त लाश जेको आहे ॻोठ पहुचण ते माहौल सोगवार थी वियो आहे। जी ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।